नाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। अॼु असीं मीरपुर ख़ास ज़िले समेत जेके मीरपुर ख़ास जा मुख़्तलिफ़ तालुका आहिनि उन्हनि जो हिकिड़ो जेको अहम वॾो इशू आहे हिन वक़्तु जेको मीरपुर ख़ास में जेको हमेशह आबादगारनि सां वेसा घातियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। जॾहिं त जी कमंद लहंदो आहे त उनमें कमंद जा अघ न मिलंदा आहिनि। उन खां अलावा जेकॾहिं जेको बि फसल लहे थो बसर लहंदो आहे त बसर जा अघ मुक़ररु न हूंदा आहिनि। साॻी तरह जेको हुकूमत पारां कणिक जो जेको अघु 1300 रुपया मुक़ररु कयो आहे, उन खां अलावा जेको हिन वक़्तु जेको कणिक जो फसल बिल्कुलु पची तैयार थी वियो आहे। उन खां अलावा मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि हिन वक़्तु जेको तक़रीबन 40 खां 50 सैकड़ो जेको कणिक जो फसल लही वियो आहे। हुकूमत जी दावनि बावजूदि अञा ताईं मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि हिकिड़ो बि सेंटर क़ाइमु कोन थियो आहे, जंहिंमें मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि 7 तालुका आहिनि जिते ख़ासि तौर ते मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि वधि खां वधि कणिक जी पैदावार थींदी आहे। जॾहिं त मीरपुर ख़ास ज़िले जे अंदरि हिन वक़्तु ताईं जेको ज़राइत खातो आहे उहो त ईअं सम्झ त आबादगारनि जे कंहिं कम जो ई कोन्हे ऐं इहे न खाता कंहिंखे ॼाण था ॾियनि, न ई को खातनि जो कमु आहे। ऐं हिन वक़्तु असीं अॼु हिन प्रोग्राम जे ज़रिए असां सां गॾु जेके मुख़्तलिफ़ आबादगार जेके अॻुवान बि आहिनि, हिन वक़्तु असां सां गॾु जेको वीडियो लिंक ते FOC सिंध जो सदर जावेद अहमद झूणे जो असां वीडियो लिंक ते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। जावेद, सभ खां पहिरीं असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ास ज़िले में केतिरी कणिक थींदी आहे ऐं हिन वक़्तु जेका आगाटी कणिक थी आहे छाजे करे अञा ताईं सरकारी अघु 1300 रुपया त मुक़ररु थियो आहे, अञा ताईं का बि ख़रीदारी वग़ैरह न पई थिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त आउं सिंध TV वारनि जो थोराइतो आहियां जो सिंध TV वारनि हमेशह सिंध जे आबादगारनि जो साथ ॾिनो आहे ऐं हमेशह सिंध जे आबादगारनि जो आवाज़ु उथारियो आहे। ऐं तव्हांखे पहिरीं ॿुधाईंदो हलां त असांजे मीरपुर ख़ास ज़िले में जेकी कणिक जी पैदावार उहा 2 लख एकड़ ताईं पोख थी सघे थी, पर हर साल जेको शुगर मिल माफ़िया वारनि जेको संदो चकर लॻाए आबादगारनि खे तबाह करे रहिया आहिनि ऐं के जेके शुगर मिलूं देरि सां खुलणु सबबु ऐं अघु जेको हुकूमत तरफ़ां न मुक़ररु करण जे टसल में आबादगार जूं ज़मीनूं ख़ाली कोन थियूं ऐं हिन साल मीरपुर ख़ास ज़िले में 1.5 लख एकड़ कणिक जी पोख थी सघी आहे। ऐं उन खां पोइ तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मीरपुर ख़ास ज़िले में असां टेल एरिया में जीअं स्टार्ट थियूं था जुडो, जमसाबाद, डिगड़ी, उन खां पोइ मीरवा ताईं अचो त उहो महीनो अॻु में उते कणिक लही वई आहे ऐं सरकार तरफ़ां फूड डिपार्टमेंट पारां ख़रीद जा जेके सेंटर न खोलण सबबु आबादगारनि खे उन तरफ़ जे आबादगारनि खे किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो। उनजी मिसाल तव्हांखे आउं ईअं ॿुधाईंदो हलां त सरकार त रेट मुक़ररु कयो आहे 1300 रुपया ऐं उन खां पोइ असांजे ज़िले में जेको मीरपुर ख़ास में असांजी हींअर जेको असां अगरि एवरेज टी मन फी एवरेज कणिक जो लॻायूं था त तक़रीबन असांजी वञी तक़रीबन 50 लख मण वञी कणिक निकिरंदी। ऐं उन खां पोइ जेको कणिक जो असीं अशर जेको ॾिसूं पिया या जेको अञा सेंटर न खुलिया आहिनि त आउं चवंदो अधु त कणिक जेको विकामजी वेंदी ब्रोकरनि खे ऐं इहे साॻियां ब्रोकर जिन असां खां 950 ऐं 1000 रुपया मण वरिती आहे, इहा साॻियां जेकी वञी उन्हनि खे गवर्नमेंट वारनि फूड इंस्पेक्टरनि खे ॾींदा वञी 1300 रुपये में, त उहे किरोड़नि रुपया कमाईंदा, ॿई धुरियूं कमाईंदियूं, विच में आबादगार लोड़जी विच में तबाह ऐं बर्बाद थी वेंदो हलियो। पर जावेद, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त आबादगार तंज़ीमूं छाजे लाइ ख़ामोश आहिनि? 50 सैकड़ो बकौल तव्हांजे हिन वक़्तु कणिक लही चुकी आहे ऐं झुॾे में त बिल्कुलु कणिक लही चुकी आहे, छाजे करे आबादगार तंज़ीमुनि ते एहतिजाज वग़ैरह या कुझु एक्शन नथियो खणनि? साईं, आबादगार तंज़ीमूं एहतिजाज बि कया आहिनि, धरणा बि कया आहिनि, तव्हां हुन में गवाह आहियो। तव्हां भले कम जो मसइलो इशू ॾिठो हुजे, वञी उहो इस्लामाबाद जे वञी जेको क़ौमी असेंबली जे सेक्रेटरी अॻियां धरणा आया अथनि, पर अॼुकल्ह मुंहिंजा भाउ धरण वारो असरु जेके हीअ जेके वेठा आहिनि लोटा जेके मथे असेंबलियुनि में या जेके वज़ीर थियो वेठा आहिनि या जेके असांजे हितां मेंबर चूंडिजी वियो आहिनि, इन्हनि जे टके जो असरु कोन थो थिए। अॻे तव्हां मिसाल वठो, अॻे हिकिड़ी मीडिया में हिकिड़ी मामूली ख़बर ईंदी, उन तां वज़ीर आला सिंध परेशान थी वेंदो, उन खाते जो मिनिस्टर परेशान थी वेंदो। अॼु माण्हू धरणा पिया हलनि, कराची प्रेस क्लब जे अॻियां धरणा पिया हलनि, CM हाउस जे अॻियां धरणा पिया हलनि, त को हुकूमत ते को असरु पवे कोन थो। त आबादगार ऐं मीडिया आबादगार बि तव्हां ॿाहिरि मीडिया जे थ्रू इहो इशू खणे थो, त पोइ उन्हनि जो को मथे त केरु ॿुधण वारो आई कोन्हे जो को ॿुधे। पंजाब ॾिसो, पंजाब में हींअर कणिक जेको आहे असां आगाटा आहियूं पंजाब खां, पर पंजाब हींअर ई सरकार अञा पंजाब उते कणिक लथी कोन्हे, उते उन्हनि सरकारी रेट बि मुक़ररु करे छॾियो आहे, उते सेंटर खोलण जी तारीख़ बि उन्हनि मुक़ररु करे छॾी आहे, अञा उते कणिक लथी कोन्हे जेको महीने खां पोइ लहंदी। हींअर ई उते सेंटर खुली आहे, हींअर ई जेको आहे जेको फूड डिपार्टमेंट आहे उहो जो आबादगारनि सां राब्ते में आहे, त उहो असां सिंध में छो कोन्हे? असांजी सिंध में असां रुगो करप्शन जी ज़ोर चढ़ी वई आहे। हींअर बि जेके सेंटर अगरि न खुलिया आहिनि उहो रुगो भथाखोरी या उन जे करे। उन में वॾे में वॾो मिसाल इहो आहे त हिकिड़ो फूड इंस्पेक्टर जो
जेकी आहे उहो मिठाई वारो जी मिसाल जी ॻाल्हि सेंटर उन लाइ 10 खां 15 लख रुपया उहो वञी मिनिस्टर ताईं पहुचंदा तॾहिं वञी उहो सेंटर मिलनि था। हाणे उहे पैसनि जी रसाई थिए कोन थी, सेंटर खुलनि कोन था। पैसनि जी रसाई अगरि 15 ॾींहं अॻु में थी वञे आहे त इहे साॻियां वञी पंहिंजो हिकिड़ो इहे सेंटर बि खोली वञनि ऐं आबादगारनि खां कणक बि जेकी आहे ख़रीद कई वञे आहे। पर असांखे इहो ॿुधाइजो थरपारकर ज़िलो जेको मुसलसल ॾुकार वारी सूरत हाल आहे, जॾहिं त मीरपुर ख़ासि ज़िले जी जेका कणक लहे पई इहे वापारी वठनि पिया, हुकूमत अञा ताईं इन जी ख़रीदारी कोन पई करे। जेकॾहिं हितां जेकॾहिं आबादगारनि खां कणक ख़रीद कई वञे त हिते जो भाड़ो ख़र्च घटि ईंदो। थर जे ॾुकार में जेका हमेशह कणक जेका ॾिनी वेंदी आहे या हुकूमत पारां विराइजी थी वञे, मगर ॿियनि ज़िलनि मां विराइजे पई, हितां छो न पई ख़रीद कई वञे? साईं परे खां इन करे जो उन जा किराया कमीशन में वञनि था, उतां कणक जेकी कहिड़े रेट में वठिजे थी उहा बि सभिनी खे ख़बर आहे। कणक उहा जेकी थर में कहिड़ी ॾिजे थी उहा बि सभिनी खे ख़बर आहे। ऐं जेके किराया जेके आहिनि कमीशन याफ़्ता जेके आहिनि जेके बिल ठहनि था उहा बि सभिनी खे ख़बर आहे। सॼी अदा करप्शन जे ज़ोर ते सिस्टम पियो हले। इहो ॾुकार जेको थर में आहे इहो थर में वाक़ई ॾुकार आहे। अगरि ॾुकार खे सही नमूने सां करप्शन न कनि त हींअर ॾुकार छो थिए हा? त हीअ सिधी सही हिकिड़ी मुनापिली आहे जंहिंजे करे सिंध जे आबादगार खे तबाह पोइ कयो वञे। शुगर मिल जो आबादगार तबाह पहिरीं थी वियो आहे, हाणे बाक़ी जो रहियो कसर जेको कणक जो जेको आबादगार आहे उहो तबाह थियण वारो आहे। असांखे इहो ॿुधाइजो हींअर जेको ताज़ो जनवरी खां पोइ जीअं वाराबंदी ख़तमु थी हुई ऐं 15 ॾींहंनि पाणी खां पोइ जेको मुसलसल वेस्ट जुमड़ो जी मरम्मत जे करे पाणी बंदि पियो आहे ऐं फसलनि खे हिन वक़्तु कहिड़ा फसल तयार आहिनि जिन खे नुक़सानु थी सघे थो? साईं आउं इन में ख़ासि तौरु सिंध टीवी वारनि खे इहा ख़राज तहसीन पेश कंदुसि त मूंखे ॻाल्हि उहा यादि आहे सिंध टीवी वारनि त हीउ इशू जेको जमड़ाओ जेको वेस्ट ब्रांच वारो इहो जेको पको थियण वारो इशू पहिरीं जेको बेकार कमु थियल हो उनजो आवाज़ बि सिंध टीवी वारनि खयो ऐं उते उन प्रोग्राम में आउं बि घुरुसि ऐं मूं बि तव्हांखे उन टाइम ॿुधायो त हीउ 10 अरब जो जेको आहे इहो रुॻो करप्शन जे वर चढ़ियल आहे। हिते को कमु कोन थींदो। हिकिड़ो तव्हां पाण सिस्टम ॾिसो, तव्हां ॿाराड़ी जो ॾिसो, हिकिड़ो वाटर कोर्स आहे। अगरि असां हुन वाटर कोर्स खे पको करियूं था, अगरि असां हुनखे 10% पको करियूं था ऐं मथां पाणी वायूं था त उहो ज़रूरु वाटर लुड़ी वेंदो हुयो। त हीउ का कोन्हे। हिते डायरेक्टर जेको आहे प्रोजेक्ट जो PG थियो वेठो आहे, सॼो सिस्टम का कोन्हे, करप्शन जे वर चढ़ियल आहे। अॼु कल्ह जी तव्हांखे पोज़ीशन ॿुधायां त कल्ह बि उते चवनि था त जेको पहिरीं जेको कमु थियो आहे उहो सॼो कमु टुटे पियो। त हीअ सॼी हिकिड़ी करप्शन कई पई वञे जंहिंमें डायरेक्टर मुलवस आहे, जंहिंमें इंजीनियर मुलवस आहे, जेको चीफ इंजीनियर मुलवस आहे। तव्हां अॼु मुंहिंजी ॻाल्हि मूं तव्हांखे पहिरीं महीने सिंध टीवी जे थ्रू इहा ॻाल्हि सभिनी खे मां ॿुधाई आहे। वरी मां ॿुधाइणु चाहियां थो त मोनापिली आहे सिस्टम जे करे, करप्शन जे करे आबादगार तबाह थी वेंदो हुयो। हीअ आबादगारनि खे हिकिड़ो कर्ज़ तौरु पैसा ॾिना पिया वञनि त आबादगार जेको आहे 20 सालनि जे अंदरि इहो व्याज समेत वापसि कंदो वर्ल्ड बैंक खे, जेको जेको इरिगेशन डिपार्टमेंट वारा कमीशन जे एवज़ ऐं करप्शन जे एवज़ खाई रहिया आहिनि, जेके लोड़नूं असां वरी असां आबादगारनि खे पवंदो। जावेद तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हीउ आबादगार अॻुवाण हो जावेद जुणे जो। हिन जे तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिननि जो चवणु आहे त आबादगार जेके हमेशह कंगाल थी वेंदा आहिनि, हुकूमत जा जेके वाइदा हूंदा आहिनि या हुकूमत जेके बि अघु मुक़ररु कंदी आहे उहो अघनि ते जेको अमल न पियो थिए ऐं ख़ासि तौर ते हिन वक़्तु जेको कणक जो जेको फसल तयारु आहे उन खां अलावा 50% कणक जो फसल निकिरी वियो आहे ऐं उन हवाले सां अञा ताईं को बि सेंटर वग़ैरह क़ाइमु कोन थियो आहे ऐं न ई को आबादगारनि खां कणक ख़रीद कई पई वञे। ऐं उन हवाले सां अॼु तव्हांखे असीं ॿुधायूं ताज़ो मीरपुर ख़ासि जे अंदरि जेको दरबार हाल में सूबाई वज़ीर जो फूड सैयद नासिर शाह उन मीरपुर ख़ासि पहुची दरबार हाल में हिकिड़ी गॾिजाणी कई जंहिंमें डिविज़नल कमिश्नर शफ़ीक अहमद मैसर, उन खां अलावा डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह समेत जेका हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा हुआ ऐं उन खां अलावा जेके आबादगार अॻुवान बि उन्हनि सां गॾु मौजूदु हुआ ऐं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जेका हुननि कई आहे। उन खां अलावा हुन जेको मीडिया सां बि ॻाल्हायो आहे त असां जेको हींअर ताज़ो जेको आहे मीरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि जल्द खां जल्द सेंटर क़ाइमु कंदासीं ऐं कणक जी ख़रीदारी कई वेंदी। ऐं अञा तव्हांखे असीं ॿुधायूं था अञा ताईं सूबाई वज़ीर पारां जीअं दौरो बि कयो ऐं उन खां पोइ बि अञा ताईं न हिकु बि सेंटर क़ाइमु कोन थियो आहे, न ई अॼु ताईं का ख़रीदारी कई आहे ऐं माण्हुनि खे जेको आहे बारदानो न पियो मिले। आबादगार जेके आहिनि सरापा एहतजाज बि वणियल आहिनि, खोड़ सारा जेके आबादगारनि जे मसइलनि ते एहतजाज बि कया अथनि। हिन वक़्तु कणक लाभ करे आबादगार रोडनि ते अचनि था। अञा ताईं सिर्फ़ु जेके सूबाई वज़ीरनि तरफ़ां या हुकूमत सिंध तरफ़ां सिर्फ़ु उन्हनि सां वाइदा था कया वञनि। अचो त उन हवाले सां जेका सूबाई वज़ीर फूड जेको सैयद नासिर शाह जेको आहे मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे त हिन सेंटरनि जे हवाले सां ऐं हिन बारदाने जे हवाले सां तव्हांखे असीं ॻाल्हि ॿोल ॿुधायूं तव्हांजी। जे पहिरें हफ़्ते में उअं ई थींदी आहे, उनखे ई असां इंश्योर कयूं था पिया। हिन जेको हफ़्तो अचे थो पियो सूमर ते असांखे शुरू थी वेंदी उनजी डिलीवरी जेके बैग्स आहिनि। जीअं उहे डिलीवरी शुरू थींदी तीअं ई असां शुरू करे छॾंदासीं। सेंटर असां मैंशन करे छॾिया आहिनि, ऑफिसर मुक़ररु थी विया आहिनि ऐं टारगेट बि असां मोस्टली इलाइक़नि जो वधायो आहे ऐं कोशिशि हूंदी त ट्रांसपेरेंट तरीक़े सां आम जेको आबादगार आहे, आम हारी आहे, आम ज़मींदार आहे,
उन खां या वठे ऐं मिडिल मैन या जेके वापारी विच में अची था वञनि उन्हनि खां पासो कयूं। ॾिसो हमेशह खां ट्रेडिशनली असां वटि हमेशह मार्च जे जेको 15 मार्च या 20 मार्च खां पोइ इहो प्रोसेस शुरू थींदो आहे। असां कोशिशि कयूं था पिया, इहो हमेशह थींदो आहे, किथे आगाटी कणिक रहंदी आहे, पर जेके थोरो प्रोसीजर असांजा आहिनि उन तहत असांखे डिलीवरी जेको बैग्स न मिलंदा त काॾों वठंदासीं, उहे किसी का नुकसान नहीं हुआ, कोई 50% नहीं उतरी। आप अभी अगर आए, अभी हैदराबाद गए हो, अभी तक फसल लगी हुई है भाई, कोई नहीं, मीरपुर खास के साथ ही है, यहाँ से होके आए हो। लेकिन जरूर ये भी नहीं है कि बिल्कुल नहीं आई, गंदम जरूर पहले उतर आई है, लेकिन हमेशा ये होता है कि मार्च के एंड में ये शुरू होता है और अप्रैल के पहले हफ्ते से उनको पेमेंट शुरू हो जाती है, तो उसको इंश्योर कर रहे हैं और करेंगे इंशाल्लाह। जी ॾिसो, हिन दफ़े तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त फेडरल गवर्नमेंट जी हिकु ग़लति पॉलिसी जे करे असां वटि 2 सालनि खां वठी स्टोरेज हुई कणिक जेका हुननि ॿाहिरों इम्पोर्ट कराई, यूक्रेन जी हिकिड़ी नाकारा हिते गंद आयो कणिक जेका आहे, पर असां कोशिशि करे पंहिंजा गोदाम ख़ाली करायासीं, मुख़्तलिफ़ पॉलिसियूं ठाहियूंसीं ऐं क़ीमत ते बि कोई असरु न अचणु ॾिनोसीं, त उहा क़ीमत का असां घटाए छॾीसीं हुनजी। पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ासि तौर ते मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, मोहतरम बिलावल साहब ऐं असांजो साईं काइम अली शाह, उन्हनि इहा अश्योर कयो त बाबा आम जेको ज़मीनदार आहे वधि में वधि हुन खां कणिक वरिती वञे। त इन करे असां हिननि हालातनि जे बावजूदि असां वटि तमामु घणो स्टोरेज बि हुयो। पोएं साल 11 लख टन हुई, हिन दफ़े असां 9 लख टन हुई पोएं साल, हिन दफ़े असां 11 लख टन कराईसीं ऐं अघु बि जेको आहे उहो 1300 ई रहियो। हालांकि इंटरनेशनल मार्केट तमामु घटि आहे, पर उन जे बावजूदि सिंध गवर्नमेंट खे अॻे ई काफ़ी प्रॉब्लम्स आहिनि, फाइनेंस हमेशह फेडरल खां इलाही घटि मिलनि था पिया, पर आम आबादगार भाइरनि जे करे असां ई इहो टारगेट वधायो आहे, ॿिए कंहिं सूबे में बि इहो टारगेट न वधियो। मां तव्हांखे अर्ज़ु कयां त उन्हनि जूं कमेटी जेका ठहनि पियूं उन में आबादगार जेके बोर्ड आहे, आबादगार एसोसिएशन्स आहिनि या जेके सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर आहे, इन्हनि जा ई नुमाइंदा रखिया आहिनि। त आबादगारनि जा जेकी नुमाइंदा इहे एसोसिएशन्स आहिनि उन्हनि खे उन्हनि में रखियो आहे त उहे उनखे इंश्योर कंदा ऑफिसरनि सां गॾु, ऐं असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि उन में हूंदा त जीअं आम माण्हुनि खे मिली सघे। नाज़रीन वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन फूड जेको आहे सूबाई वज़ीर जेको आहे सैयद नासिर शाह जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, या हिते जेका मीरपुर ख़ास जे दरबार हाल में हिन अची आबादगारनि सां गॾिजाणी कई, उन खां पोइ जेको मीडिया सां बि ॻाल्हायो उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधा। हुनजो इहो चवणो हो त अञा ताईं कणिक लथी कोन्हे ऐं असीं हाणे जेको आहे सेंटर खोलियूं पिया, 3 ॾींहंनि जे अंदरि सेंटर खोलींदासीं ऐं जीअं असांखे बारदानो ईंदो उन खां पोइ असीं कणिक ख़रीद कंदासीं। शायदि असीं तव्हांखे ॿुधायूं त साईं शाह साहब खे जेको आहे हितां जे जेके फूड ऑफिसर आहिनि या हितां जे जेके ज़िले इंतज़ामिया हुनखे ग़लति ब्रीफ कयो हुजे, छाजे करे त जोॾे में सभ खां पहिरीं कणिक लहंदी आहे। हिन वक़्तु जोॾे में तक़रीबन आऊं तव्हांखे ॿुधाईंदा त 70% खां वधीक जोॾे में जेको कणिक लही चुकी आहे, ऐं जेका कणिक लहे पई उहा जेके वापारी ख़रीद कनि पिया, वापारी जेको ॿाराड़ी जे इलाइक़नि में जे 1000 खां 150 ताईं ख़रीद कनि पिया। उन खां अलावा मीरपुर ख़ास ज़िले जे सभिनी तालुकनि जे अंदरि हिन वक़्तु 50% खां वधीक कणिक लही चुकी आहे, ऐं जेको बारदानो न मिलण जे करे जेके वापारी कणिक वठनि पिया, ऐं हुकूमत जूं इहे दावाऊं बि बिल्कुलु सही हूंदियूं त असां जेका 1300 रुपए अघु जेको असां मुक़ररु कया उन में वठंदासीं त हारियुनि खे बि कुझु न कुझु मिली सघे थो, मगर हारी बि हिन आबादगारनि सां गॾु मुतासिर थियनि था। उन हवाले सां हिन वक़्तु जेको असां सां गॾु जेको ताज़ो सूबाई वज़ीर जी गॾिजाणी में मौजूदु हो, ऐं हैदराबाद जी मीटिंगनि में जेको गॾु ज़ाहिद ख़ान भुरगड़ी जेको ऐवान ज़रात एग्रीकल्चर जो ऑर्गेनाइज़र आहे हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुननि जो छा चवणु आहे। त ज़ाहिद साहब असांखे ॿुधाइजो अॼु सूबाई वज़ीर फूड जेको सैयद नासिर शाह पारां मीरपुर ख़ास ज़िले जे दरबार हाल में गॾिजाणी कई, ऐं छाजे करे सरकारी अघ ते अञा ताईं कणिक ख़रीद बि कोन पई कई वञे, ऐं तव्हां अञा को सेंटर बि कोन खुलियो, ऐं तव्हां आबादगार तंज़ीमूं ख़ामोश आहियो, ऐं एतिरे ताईं त सूबाई वज़ीर या हुकूमत सिंध सां तव्हां बि गॾु आहियो। सही उन लाइ मिनिस्टर साहब मूंखे मुंहिंजो पहिरीं तारुफ़ कराए छॾियां। मुंहिंजो नालो ज़ाहिद भुरगड़ी आहे, मुंहिंजो तालुक़ु मीरपुर ख़ास सां मुंहिंजो तालुक़ु आहे, ऐं ऐवान ज़रात सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जो ऑर्गेनाइज़र आहियां सिंध जो। ऐं मुंहिंजी मिनिस्टर साहब सां असांजी मीरपुर ख़ास में हैदराबाद में मीटिंग थी, हिते मीटिंग थी। नॉर्मली छा आहे जो हर साल जेको आहे सो 2 मार्च ते खुली वेंदा आहिनि,
ऐं हिन साल जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त पाणी जी शार्टेज हुई ऐं मौसमी हालात जेके बदिजनि पिया उन्हनि जे करे हिन साल जेको आहे सो कणिक 10 फरवरी खां उनजी हार्वेस्टिंग कटाई शुरू थी वेंदी, ख़ासि तौर ते तालके जुॾे में ऐं तालके डिगड़ी में ऐं तालके कोटगुलाम। इहे टे जेके तालका आहिनि मीरपुर ख़ास ज़िले जा, इन्हनि में कणिक जेका आहे सा 15 फरवरी लहणु शुरू थी वई ऐं इन इलाइक़े में असां मिनिस्टर साहिब खे ॿुधायो आहे त 50% खां मथे कणिक ऑलरेडी सेल थी वई आहे, विकामी वई आहे। ऐं जेकॾहिं कंहिं बि वापारी खे कणिक ॾिनी वई त असांजा नुमाइंदा जेके वेठा आहिनि उहो उन जी निशानी कंदा। इंशाअल्लाह जेकॾहिं अहिड़ी का सूरत हाल थी मिनिस्टर साहिब सां ॻाल्हाए ऐं फौरन उहा रोकराई वेंदी ऐं असांजी कोशिशि हूंदी त आबादगारनि खे बारदानो मिले। ॿी ॻाल्हि त सुठी ख़बर आहे तालके जुॾे जे माण्हुनि लाइ, तालके डिगड़ी जे माण्हुनि लाइ, तालके कोट गुलाम जे माण्हुनि लाइ त मिनिस्टर साहिब असां सां हीअं वाइदो कयो आहे त तक़रीबन 2.5 लख बोरियूं इन्हनि 3 तालकनि कोटा असां वधाईंदासीं। त इहो जेकॾहिं वधायो वञनि त उन सां इहो थींदो जो इन इलाइक़े में आगाटी कणिक बि जाम निकिरी आहे, पर जेका कणिक आहे उन्हनि जा गोदाम बि ख़ाली पिया आहिनि ऐं इहा कणिक जेकॾहिं उन्हनि गोदामनि में मुंतक़िल थी त पोइ इहा थरपारकर मोकिलणु सवलाई थींदी। साईं तव्हां असांखे इहो ॿुधायो थरपारकर में ॾुकार आहे, छो नथा हितां जा जेके हितां खां कणिक ख़रीद करे ओॾे ई मोकिली वञे, बकोल तव्हांजे जुॾे में या ॿियनि इलाइक़नि में 50% कणिक बि ख़रीद कई वई आहे, ऐं छो न पई हितां जेके माण्हुनि खां कणिक ख़रीद करे ओॾे थर ॾे रवानी कई वञे? न आहे छा जो कणिक आउं पाण मुंहिंजो तालुक तालके जुॾे सां आहे, मुंहिंजी ज़िमेदारी जेका आहे तालके जुॾे में आहे। असांजी कणिक 40% निकिरी वई आहे ज़रूर, पर अञा 60% कणिक बाक़ी आहे। गवर्नमेंट नॉर्मली जेका कणिक ख़रीद कंदी आहे 25% कणिक ख़रीद कंदी आहे, त 25% क्वांटिटी असांजे तालकनि में मौजूदु आहे। जेकर ईमानदारी सां गवर्नमेंट काश्तकारनि खां आबादगारनि खां बारदानो वठे त 25% असां वटि मौजूदु आहे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन ही ज़ाहिद बुरगड़ी जा वीचार ॿुधंदा, हिननि जो इहो चवणो हो त असां जेको आहे सूबाई वज़ीर सां गॾिजाणियूं बि कयूं आहिनि ऐं हिन ते जेको असां अमल बि कराईंदासीं। उन खां अलावा कणिक उतां खां माण्हू जेको आहे थ्रेशर ॻाए खणी विया हलिया आहिनि ऐं विकिरो थी वई आहे। 2.5 लख रुपए बोरियुनि जो मिसाल इहो ई आहे जीअं हमेशह जेको आहे हुकूमत में वेठल पार्टियुनि जा जेके मेन उहिदेदार हूंदा आहिनि, मेन अॻुवान हूंदा आहिनि, जिन जी ज़मीन जो एकड़ बि न हूंदो आहे, उन्हनि खे बारदानो ॾिनो वेंदो आहे फुड अमले सां गॾिजी करे। हाणे 2.5 लख बोरियूं जेकॾहिं जुॾे तालके या ॿियनि नौकोड़ या इन साइडनि खां ॾिजनि थियूं त उहो ज़ाहिर आहे उहो करप्शन थींदी ऐं उते जी कणिक जेको हिन वक़्तु बि असां तव्हांखे इहो खरनि में ॾेखारियूं था या असां तव्हांखे उहे थ्रेशर हलंदड़ ॾेखारियूं था त माण्हू एतिरे अरसे ताईं आबादगार कणिक इन कंदे करे कोन था रखनि त जी कणिक बिल्कुलु पचो थी वञे, उनजो दाणो हेठि किरियो थो वञे। ऐं जंहिंजे करे छा आहे त हुकूमत जूं त हमेशह इहे सोचूं हूंदियूं आहिनि जी शुगर मिल आहिनि, शुगर मिलूं बि लेट सां हलनि थियूं ऐं उन करे जेको आहे कणिक जे फसल ते असरु पए थो। हाणे साॻियो आहे जेको आहे कणिक जे जेके पंहिंजो ख़रीदारी न पई थिए, तंहिंजे करे कणिक जे फसल में बि जेका आहे लेट थिए पई, हिन जे पोयां जेको वणनि जो फसल आहे उनखे बि नुक़सानु थी सघे थो। नाज़रीन वठूं था नंढी साई, नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन नंढी साई खां पोइ वरी त असां गॾु असीं हाज़िर आहियूं। नाज़रीन हिन वक़्तु असां सां गॾु जेको मौजूदु आहे ज़ाहिद हुसैन नून, जेको टेल आबादगार वेलफेयर एसोसिएशन जो जेको जनरल सेक्रेटरी आहे। ऐं हीअ जेके आबादगारनि टेल वारा हमेशह जेको सरापा एहतजा रहिया आहिनि, चाहे डायरेक्टर नारा केनाल जी ऑफिस जे अॻियां मुसलसल हिन जा धरणा लॻा पिया, उन खां अलावा जेके हिननि जी शाखनि ते ख़ासि तौर ते जेको बासरनि पारां मशीनूं लॻायूं वेंदियूं हुयूं ऐं उन करे हमेशह जेके आबादगारनि जे मसइलनि ते हिननि जी वॾी जदोजहद बि हूंदी आहे। ऐं हमेशह आबादगारनि जे मसइलनि, चाहे कमनि जो फसल जो हुजे, अघनि जा मसइला हुजनि, चाहे बसरनि जे अघनि जा मसइला हुजनि, चाहे कणिकनि जे अघनि जा मसइला हुजनि, हीअ आबादगार त एहतजाज कनि था। एतिरे ताईं हैदराबाद ऐं कराची, इस्लामाबाद ताईं बि एहतजाज कनि था, मगर उनजो असरु या हुननि जो को हुकूमत खे को बि असरु न पियो थिए। ऐं साॻी तरह जेके बि फसल लहंदा था अचनि, सिंध में ख़ासि तौर ते ज़राइत खे हथ सां वठी करे तबाह कयो वियो आहे। अचो त उन हवाले सां हिन आबादगार अॻुवान खां जेका ॻाल्हि ॿोल था करियूं, ज़ाहिद सां हुनजो छा चवणु आहे? ज़ाहिद असांखे तव्हां ॿुधाइजो त ज़िले में कणिक जो केतिरो फसल लही चुको आहे, छा सरकारी अघ ते कणिक ख़रीद कई पई वञे या जेका हिन वक़्तु बि कणिक जेका वापारियुनि खे आबादगार ॾेई रहिया आहिनि? नज़ीर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे हिते घुराए ऐं आबादगारनि जो
मौक़ुफ़ ॿुधण जो जेको मौक़ो ॾिनो आहे। साईं मुंहिंजा हिन वक़्तु जेको असांजो 15 तारीख़ ताईं 15 नवंबर या उन खां अॻु जी जेका पोखाई हुई उहो तक़रीबन फ़सुलु अची चुको आहे मार्केट में या उहो फ़सुल में निकिरी चुको आहे। ऐं उन खां अलावा पोयां जेका कणिक 15 तारीख़ खां पोइ जी जेका कणिक आहे उन में बि तक़रीबन ॾांटो फिरे पियो, लाभारो उन में हले पियो। ऐं उन मंझां बि तव्हां ईअं सम्झो त 70% या 65% कणिक जेका आहे सा मार्केट मंझि अचण जी पोज़ीशन में आहे या कटिजी चुकी आहे। इहा सूरत हाल आहे हिन वक़्तु असांजी हिते कणिक जी। पर तव्हां असांखे ॿुधायो कणिक हिन वक़्तु जेका लहे पई आबादगार कणिक वापारियुनि खे ॾियनि पिया ऐं उहो वापारी कहिड़े अघु ते वठनि पिया, जेको सरकारी अघु जेको हुकूमत पारां 1300 रुपया मुक़ररु कयो आहे, इन मञा तव्हां मुतमिन आहियो या न? साईं अर्ज़ु इहो आहे त हिते जेका गवर्नमेंट जूं पॉलिसियूं आहिनि उहे तव्हां गुज़िरियल पोयनि काफ़ी सालनि खां तव्हां ॾिसंदा पिया अचो। तव्हां ताज़ो हींअर तव्हांजो तूरियो कणिक खां अॻु में लथो आहे, उहो उन में बि ईअं थियो जो ज़मीनदार खे वटि जॾहिं तूरियो हो तॾहिं तूरियो 1600-1700 जे विच में तूरियो हो। पोइ ज़मीनदार जे हथ मां उहो निकिरी वञी जॾहिं वापारी वटि पुॻो आहे त अॼु उहो साॻियो तूरियो 1900, 1950, 2000 ताईं आहे। इहा पोइ प्रैक्टिस पोइ कणिक में थी। ऐं हिन दफ़े बि प्लानिंग तहत इंतिज़ामिया इहा प्रैक्टिस जेको आहे सो उनखे कंटिन्यूटी रखियो वेठी आहे। हिन वक़्तु बि सरकारी गोदामनि जा जेके बारदाना आहिनि असांजे उन्हनि सां राब्तो करण ते या मुख़्तलिफ़ सोर्सनि सां गवर्नमेंट जे सोर्सिस खां उहो चवनि पिया 1 तारीख़ खुलंदा। भई 1 तारीख़ जे तव्हां आणींदव त 1 तारीख़ उहो बारदानो वञी वापारी खे मिलंदो। ज़मीनदार वटि कणिक जॾहिं निकिरी थी वञे वापारी वटि, ऐं हिन वक़्तु असांजो रेट मार्केट में असां खां वठनि पिया 1100, 1150, 1100, 1130, 1140। जंहिं वापारी खे जेतिरो ब्लैकमेलिंग में ज़मीनदार अचे थो उहो उन मौक़े जो फ़ाइदो वठी ज़मीनदार खे 200 खां 250 रुपया मण ते जेको आहे सो नुक़सानु हिन वक़्तु गवर्नमेंट जी पॉलिसियुनि जे करे ऐं वापारनि जी हठधर्मी जे करे थी रहियो आहे। हिकिड़े पासे गवर्नमेंट जूं नाकारा पॉलिसियूं ऐं ॿियो तव्हांजा जेके रेट आहिनि उहे बि तव्हां पब्लिक जी डिमांड मुताबिक़ हूंदा करियो। मिल ओनरनि जी मर्ज़ी ते तव्हां कमनि जा रेट मुक़ररु था करियो ऐं फ्लोर मिलनि जे चवण ते तव्हां अटे ऐं कणिक जा तव्हांखे रेट मुक़ररु था करियो। इहो ज़मीनदारनि सां नाइंसाफ़ी आहे। असीं कतई मुतमिन कोन आहियूं ऐं असीं गवर्नमेंट खां इहा डिमांड था करियूं त महिरबानी करे हीअ जेको 1 तारीख़ अप्रैल वारी कहाणी ख़तमु करे तुर्त नोटिस वठी, ऐं हिन वक़्तु बि 50% त ज़मीनदार खां कणिक वही हली आहे, उहो त तव्हांजो वापारी कमाए चुको आहे। बचियल सचियल जेको 50% आहे उहो बि जेकॾहिं गवर्नमेंट चाहे थी, फूड वारा चाहिनि था असीं ऐं वापारी मिली भगत करे खाऊं त पोइ मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी बदनसीबी हूंदी असांजी क़ौम जी, असां ज़मीनदारनि जी, जो असांजूं इहे पॉलिसियूं आहिनि गवर्नमेंट जूं ऐं असीं हुन में वेठा आहियूं सभु गॾु। त असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त घटि अघु ते जेके मिल वारा या चकिन वारा कणिक जेके वठनि पिया 150 में वठनि पिया या 1100, छा भला अटे जी क़ीमतनि ते को फ़र्क़ु आयो आहे? इंतिज़ामिया पारां अटे जी क़ीमत ते घटिताई कराई आहे या अटे जी क़ीमतूं उहे साॻियूं ई लॻी पियूं आहिनि? न साईं, कतई कोन थियो आहे। अटे ते कोई फ़र्क़ु कोन पियो। अटे जो रेट अॼु बि तव्हां मार्केट में वेंदो को फ़र्क़ु कोन थियो आहे। तव्हां त अटे जे रेट जी फ़र्क़ु था करियो। पेट्रोल 120 खां अची 65 ते किरियो आहे। तव्हां मार्केट में वञो उन जो को असरु कोन पियो आहे। त पाण जेको अॼु टॉपिक आहे कणिक जो, अटे ते टके जो असरु कोन पियो आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु साईं ही हिकिड़ी मिली भगत आहे फूड डिपार्टमेंट जी ऐं मिली भगत आहे गवर्नमेंट जे इदारनि जी ऐं प्लस वापारियुनि जी। त अहिड़ो हिकिड़ो पॉलिसी हर साल गवर्नमेंट ठाहे जंहिंसां असां लेट प्रोसेस आणे ऐं ज़मीनदार खां कणिक कढी वापारी वटि अचे। पोइ हिननि जा फिक्स थियल आहिनि मणनि ते 100 रुपया फूड डिपार्टमेंट जा, मण ते 100 रुपया जेको आहे सो उहो वापारी जा, ऐं अहिड़े क़िस्म सां नंढड़ा ॿिया चैनल आहिनि जंहिंजा 25-50 रुपया। इन्हनि जी फिक्सिंग आहे। तव्हां पाण सोचो कणिक सिंध में लहे थी 15 फरवरी ते लहणु शुरू थिए थी ऐं वेंदे टिल अप्रैल 15 ताईं, ऐं तव्हांजी बारदानो अचे थो 15 अप्रैल खां पोइ। छा गवर्नमेंट छा एतिरा हुनजा सोर्सिस कोन आहिनि? छा गवर्नमेंट यूरोप मां अची हिते हुकुमरानी बि करे सिंध में? सिंध जा माण्हू आहिनि छा हुकुमरान? सिंध जो ज़रात जो वज़ीर सिंध जो न आहे छा? चीफ मिनिस्टर सिंध जो न आहे छा? खां ऐं चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, मुंहिंजे ख़्याल में ॿियो त को इदारो सिंध में हींअर रहियो ई न आहे जेके दान ॾिजे। असीं इन्हनि ॿिन्ही धुरनि खे इहो तव्हांजे तससुल सां इहो आवाज़ था उथारियूं त महिरबानी करे हिननि जी पकड़ कई वञे, हिननि जी असां सां अकरसाई कई वञे। ताज़ो जेको आहे वाराबंदियूं थियूं कुझु ॾींहं पाणी हलण खां पोइ दुबारा जेको आहे जुमड़ाऊ केनाल जी मरमत हुअण जे करे जुमड़ाऊ बंदि थी वियो आहे। इन सां भला हिन वक़्तु कहिड़नि फसलनि खे नुक़सानु पहुची सघे थो? नज़ीर साहब, तव्हांजो सुवालु तमामु इम्पोर्टेंट आहे। मौजूदा हींअर जेको इशू आयो आहे, पहिरियों त हींअर फोरकास्ट आई आहे, तव्हां ॾिसो पिया चवनि था त हिन साल गर्मियूं तमामु घणियूं पवंदियूं, ऐं जंहिंजो नतीजो निकितो आहे जो हींअर अञा असांजो मार्च मौसम हली आहे त गर्मी तमामु घणी शदीद पवे पई। असांजो जेको जमड़ाऊ आहे
वेस्ट जमड़ाऊ जेको आहे उहो 15 ॾींहं लाइ हलियो हो, 15 ॾींहं खां पोइ हुननि बंदि करे छॾियो आहे। इन जो तमामु जेको आहे सो जेकॾहिं इनखे टाइमली इनखे हैंडल न कयो वियो ऐं इन इशू खे, पाणी जे इशू खे जेका संजीदगी सां न वरितो वियो, ऐं इहो बि जेकॾहिं कणिक जे इशू वांगुरु माफ़िया जो इशू हिकिड़ो थी वियो ऐं ॿ रुपया कमाइण जे लाइ ऐं ठेकेदारनि जो हिकिड़ो मिली भगत वारो जेकॾहिं रवैयो रहियो त पोइ नतीजो इहो निकिरंदो जो असांजो हिन वक़्तु जेको पोखियल कमंद आहे, कमंद नओं पोखियल बि आहे, कमंद असांजो मुंडो बि आहे, ॿिन्ही खे असांजी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं वेस्ट ब्रांच जो इहो बम्पर फ़सुलु आहे कमंद, इहो सुठो टाइम हो, असांखे उमेदु हुई त इन में जेकॾहिं इहो पाणी पुॼी थो वञे इन टाइम में त पोइ त वेल एंड गुड आहे, पर जेकॾहिं इन खां इहो सिर्फ़ु हिकिड़ी स्टेटमेंट हुजे थी ऐं इम्प्लीमेंट नथो थिए त पोइ वॾो वॾो नुक़सानु थींदो पाणी जो। ऐं असांजा जेके मूं नाला खयां आहिनि फ़सुल जेके आहिनि तव्हांजा, उन में कमंद, भिंडी, मिर्च, फुटी, इहे असांजा शदीद मुतासिर थींदा ऐं हज़ारे माण्हू इन जे असर हटींदा ऐं वॾो नुक़सानु थींदो इलाइक़े में। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हिन वक़्तु जेको आहे तव्हां आबादगार अॻवान जेको ज़ाहिद नून हुन जा वीचार ॿुधा हूंदा, हुन जो चवणु हो जेको आहे हिन वक़्तु जेको पाणी जी खोट आहे या जेको पाणी जेको जुमड़ाऊ जी मरमत हुअण जे करे पाणी जी वाराबंदियूं कयूं आहिनि, हिन वक़्तु जेको पाणी दुबारा बंदि कयो वियो आहे अञा ताईं जुमड़ाऊ जी मरमत जे करे, ऐं तंहिंजे करे अंबनि जे फसलनि खे नुक़सानु थिए थो। उन खां अलावा जेको कमंद जो जेको नओं फसल जेको तयारु थिए पियो, हिकु त पहिरीं कमंद जेको आहे शुगर मिल में हलियो वियो, उन खां पोइ जेको कमंद फुटे पियो, या जेको आबादगारनि पारां जेको नओं जेको कमंद जो फसल पोखियो आहे उनखे बि जेको पाणी न मिलण जे करे ऐं मुसलसल जेके इहे जुमड़ाऊ बंदि हुअण जे करे ऐं इहो कमंद जो फसल बि असीं तव्हांखे ॾेखारींदासीं। कमंद जो फसल जेको आहे बिल्कुलु सुकी रहियो आहे, पाणी छाजे करे त पाणी उन्हनि खे या हिन वक़्तु उन्हनि खे भाण न ॾियण जे करे इहो बि जेको आहे कमंद जेको आहे उनजो अघु जेको आहे घटि लहंदो ऐं उन खां अलावा हुननि जो गनो बि जेको घटि थींदो। हाणे नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु जेको ॿियो आबादगार अॻवान मौजूदु आहे ओसाफ़ जेको शाह, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियो त हुनजो छा मसइलो आहे। साईं, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त आबादगार हमेशह मसइलनि जे हल लाइ तहरीकूं हलाइनि था ऐं संदन मसइले लाइ तव्हां छाजे करे उन्हनि बाअसरनि जे ख़िलाफ़ु आवाज़ु कोन था उथारियो। हिकु त पंहिंजी मर्ज़ी सां वाराबंदियूं करे वेठा आहिनि ऐं ॿिए नंबर ते जेके पाणी चोरी में ख़ासि तौर ते मुलवसनि मशीनूं हणी था छॾनि या वाटर कोर्स जेके आहिनि ऐं उन्हनि में जेको दारोगनि सां मिली करे पाणी चोरी कनि था या गुंदियूं लॻाइनि था। सर, असां हमेशह जेका आहे इन्हनि मसइलनि ते आवाज़ु उथारी आहे। 6-8 महीना अॻु मां बि असां नारा कैनाल जे डायरेक्टर जे अॻियां हिकिड़ो जेको धरनो ॾिनो, पोइ एहतिजाजी कैंप क़ाइमु कयो हो ऐं उन खां पोइ नारा कैनाल जे डायरेक्टर ऐं ॿिया जेका चेयरमैन साहिबु असां सां हिकिड़ो तहरीरी माहिदो कयो आहे, पर उन माहिदे ते बि उहो अमल कोन था कनि। असां रेगुलरली उन्हनि खे जेको आहे मैनेजिंग डायरेक्टर खां बि जेको राब्ते में रहिया आहियूं, हुननि खे जेको आहे असां चयो आहे भई इन माहिदे ते अमल कनि, जंहिंमां ख़ासि तौर ते पाणी जी चोरी जेका आहे ॿिनि तरीक़नि सां आहे। हिकिड़ी त जेको आहे शाख मां डायरेक्ट कट था लॻाइनि, ॿिए नंबर ते वाटर टेम्परिंग जेका आहे उन ते तमामु घणो जेको आहे असां इन मसइले खे उथारियो आहे, पर इरीगेशन एहलकार जेका आहिनि पंहिंजी चोरी, पंहिंजी करप्शन ऐं पंहिंजी बेईमानी खे मञण जे लाइ तयारु कोन्हे। आर्ज़ी तौर ते असांखे पाणी ॾींदा, वारो हिकिड़े वारे में पाणी हलाइनि था, उन खां पोइ साॻी चोरी साॻियो जेको हराम पयूं जेका उन्हनि जी जारियूं आहिनि। असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त इरीगेशन खाते में किरोड़ रुपया अचनि था ऐं खाटी जी मद में या हुननि जेका मरमत लाइ तव्हां छा था सम्झो जेके उहे ख़र्च थियनि था या उहे करप्शन थियो था वञनि ऐं वाराबंदी दौरान खाटी या सफ़ाई थिए थी या न? वाराबंदी जे दौरान में हिन साल बि असांखे यकीन ॾियारियो इन्हनि डायरेक्टर साहिबु असांखे चंद शाखूं जेका आहिनि उहो वाराबंदी मां आणींदासीं, पर ख़ासि तौर ते मुंहिंजो जंहिं शाख सां तालुक़ु आहे हुनजी हिननि चयो त सैदकी शाख ऐं पली जेका मेन मां असीं खाटी कराईंदासीं, पर अञा ताईं कोन कराई आहे। हर साल असां खातेदार पाण पंहिंजे पैसनि सां खाटी करायूं था ऐं इरीगेशन एहलकार उन्हनि जा फ़ोटू कढी वरी उतां पैसा जेका वठी खाए था वञनि। होसाब शाह, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही आबादगार अॻवाननि जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा। उन खां अलावा जेको सूबाई वज़ीर आहे फूड सैयद नासिर शाह, उन जी बि तव्हां ॻाल्हि ॿुधी हूंदी त हिते त सिंध में हमेशह हथ सां करे ज़राइत खे तबाह थो कयो वञे। ख़ासि तौर ते असीं तव्हांखे ॿुधायूं त किरोड़े रुपयनि जा जेके फंड अचनि था ज़राइत खाते में, जेको ज़राइत खाते जी ऑफिसनि में वञे थो, न डायरेक्टर मिलंदो आहे न डिप्टी डायरेक्टर मिलंदो आहे। ज़राइत खाते जी ऑफिसनि में जेको सामान आहे उहो उछलायो पियो आहे, नाक़स मटीरियल करे उछलाए छॾियो अथनि ऐं उते डायरेक्टर न हुअण जे करे उतां जा जेके क्लर्क आहिनि उहो उते उन्हनि जी ऑफिसनि में सुता पिया आहिनि। को ऑफिसर मिरपुर ख़ासि ज़िले जे अंदरि अचण लाइ तयारु कोन्हे। जेकॾहिं ऑफिसर आहिनि त एतिरी त वॾी करप्शन आहे, चाहे पंहिंजो
हितां जो मिरपुकास जो म्यूनिसिपल कमेटियूं हुजनि, चाहे TMA जो ऑफिसूं हुजनि, चाहे ज़राअत खाते जो ऑफिस हुजनि, चाहे एग्रीकल्चर जो ऑफिस हुजनि, उते सिर्फ़ु क्लर्क या पटेवाला मौजूदु आहिनि, उहे पंहिंजा आराम करे रहिया आहिनि ऐं ऑफिसर इन करे मौजूदु न हूंदा आहिनि त गुज़िरियल अरसे में सभिनी खातनि पारां जेका करप्शन कई वई आहे उन में मुख़्तलिफ़ खातनि ते एंटी करप्शन पारां बि मुख़्तलिफ़ छापा लॻाया विया आहिनि, उन्हनि जा रिकॉर्ड तहवील में वरिता विया आहिनि। उन खां अलावा मुख़्तलिफ़ खातनि में नेब जी टीमुनि पारां बि जेके आहिनि छापा लॻाया विया आहिनि, जंहिं जे करे हिन वक़्तु मिरपुखास ज़िले जूं जेके सभई ऑफिसूं आहिनि उन में ऑफिसर त घटि नज़र ईंदा आहिनि, सिर्फ़ु क्लर्क या पटेवाला मौजूदु हूंदा आहिनि। इन करे त जेके बि खाता आहिनि, ख़ासि तौर ते इहे एग्रीकल्चर खातो वॾो आहे, ज़राअत खाते वारनि जी ऑफिसनि में को माण्हू मिलण लाइ तयारु कोन्हे, को मौक़फ़ ॾियण लाइ तयारु कोन्हे। एतिरे ताईं जे हींअर कणिक जो हिन वक़्तु जेको वॾो इशू हले पियो, फूड खाते जी ऑफिसनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां चकर लॻाया आहिनि, मगर फूड खाते जो को बि अमलदार मौजूदु न आहे। इहो होटलनि ते वियो या वॾेरनि जे बंगलनि ते वियो या सियासी माण्हुनि जे बंगलनि ते वियो पंहिंजा कमु कंदा आहिनि। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा। ईंदड़ वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में वरी तव्हां सां गॾु असीं हूंदासीं।